अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह सिंध वाइस मां सनाउल्लाह हाशमानी हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, 28वीं आइनी तरमीम जे हवाले सां अफ़वाहूं साम्हूं अचनि पियूं। हिन हवाले सां ख़बरूं इहे बि आहिनि त के 28वीं तरमीम अचण वारी आहे ऐं उन में के सूबाई जेके मामला आहिनि उन में उहे शामिलु आहिनि। NFC जो मामिलो बि इन हवाले सां ख़बरूं अचनि पियूं, उन में शामिलु आहे। गॾोगॾु कुझु ॿिया खाता जेके आहिनि उहे सूबनि खां वफ़ाक़ के हवाले थियनि पिया। हिन में हक़ीक़त केतिरी आहे, छा मामिलो आहे, इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जे अंदरि जीअं ई पीपल्स पार्टी जे हवाले सां या करप्शन जे स्कैंडल्स जे हवाले सां कुझु शयूं साम्हूं आयूं आहिनि, त उन खां बाद में वरी कुझु पीपल्स पार्टी जा जेके पंजाब जा अॻुवान आहिनि उन्हनि जा अहिड़ा बयान अचनि था जंहिंखां पोइ इहो तासुर जेको आहे उहो वधंदो पियो वञे त ॼण की इहा हिकु हथ सां को माहौल ठाहियो पियो वञे। नदीम अफ़ज़ल चंद जेको आहे उन कल्ह बयानु ॾिनो आहे त जेकॾहिं सिंध मां पीपल्स पार्टी वई त पोइ क़ौम परस्तनि खे कंट्रोल केरु कंदो। सो इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर साहिब तजज़िया निगार ज़ुहैब ज़रदारी साहिबु असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। ज़ुहैब साहिबु वॾी महिरबानी। ज़ुहैब साहिबु, पहिरियां त 28वीं तरमीम जे हवाले सां असांखे ॿुधाइजो। अफ़वाहूं त हलनि पियूं त कोई हिन ई महीने जे अंदरि एंड में अचण वारी आहे ऐं उन में सूबाई ख़ुदमुख़्तारी जा मामला आहिनि, NFC जा मामला आहिनि। पीपल्स पार्टी चए भई असांखे कंहिं जी ख़बर न आहे। 4 ॾींहंनि खां सनावला इहे ॻाल्हियूं वाक़ई हलनि पियूं। अञा ताईं का तस्दीक़ी तौर ते हिकु त शइ न उन ते हुकूमत जी तरफ़ां का तस्दीक़ आई आहे, न वरी अपोज़िशन जी तरफ़ां का तस्दीक़ आई आहे। ऐं न ई वरी इन हवाले सां को डॉक्यूमेंट, को पेपर या का अहिड़ी पाण को ड्राफ्ट कुझु बि अञा ताईं साम्हूं न आयो आहे। हिन वक़्तु जेके ख़बरूं आहिनि उहे अञा ताईं ख़बरुनि जी सतह ताईं मौजूदु आहिनि। ऐं बाक़ी इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त इन ते मुशावरत जेका आहे उहा हले थी पई। मूं अॼु ई ॻाल्हि ॿोल कई आहे कुझु इस्लामाबाद जे ज़रियनि सां ऐं ख़ासि तौर ते हुकूमती ज़रियनि सां, त इहा हिन वक़्त ताईं जेकॾहिं इन हवाले सां का ॻाल्हि ॿोल या जेका पाण अॻु भराई सम्झूं त उहा एतिरी थी आहे त हुकूमत जे तरफ़ां स्पीकर अयाज़ सादिक ऐं वज़ीर आज़म जो सलाहकार आहे राणा सनाउल्ला, उन्हनि ते ॿधल हिकिड़ी कमेटी यानी ॿिनि ॼणनि जी इहा ज़िमेवारी आहे त उहा पीपल्स पार्टी या ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि सां जेको आहे उहो मुशावरत कंदी, राब्ता कंदी ऐं हिकिड़ो कंसेंसस डेवलप कंदी। त इन हवाले सां जेकॾहिं पाण सम्झूं त हिकिड़ी इहा हिकु शइ आहे ग्राउंड ते हिकिड़ा ॿ माण्हू आहिनि हुकूमत जे तरफ़ां जेके नॉमिनेट कया विया आहिनि ऐं इन्हनि खे ओवरऑल जेको आहे उहो सुपरवाइज़ कंदो उहो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार कंदो। सही त माना ऐं उन में इहे 28वीं तरमीम जे लाइ जेके आहिनि से पीपल्स पार्टी या जेके ॿियूं धुरियूं जेके ऐवान में मौजूदु आहिनि, थोरी जो हाणे असेंबली जे अंदरि यानी कि क़ौमी असेंबली जे अंदरि त हुकूमत खे हाणे अक्सरियत अची वई आहे। मुंहिंजे ख़्याल में उन में थोरा वोट घुरबल हूंदा, पर छाकाणि त सेनेट जे अंदरि हुकूमत पीपल्स पार्टी जी अक्सरियत आहे त उनजे करे इहो गौर कयो पियो वञे त जेकॾहिं कंसेंसस डेवलप थी वेंदो त पोइ गॾियल इजलास घुराइबो ऐं गॾियल इजलास में इहा हिकु ई वक़्तु इहा तरमीम पास कंदी। हाणे पास कई वेंदी। हाणे हिकिड़ी त शइ एसी ताईं साम्हूं जेका अचे पई। हाणे ॿियो जेको बहस हले थो पियो त इन तरमीम में छा हूंदो, कहिड़ियूं शयूं हूंदियूं, त इन हवाले सां जेको मुंहिंजो पहिरियों जेको सुवालु हुयो पंहिंजे जीअं सोर्स सां, त उहो इहो हुयो त उन हिकिड़ी त ॻाल्हि मूंखे जेका ॿुधाई आहे कैटेगरिकली त को सूबा नवां ठहिण वारो जेको मामिलो शो हले पियो, अहिड़ो कुझु बि न आहे। 28वीं तरमीम जेकॾहिं का हूंदी त ज़रूरु के माली मामला या ॿियूं सभु शयूं थी सघनि थियूं जेके हिन वक़्तु अञा ताईं कंफर्म न आहिनि, छाकाणि त उन ते कंसेंसस थींदो, उन ते मुशावरत थींदी पीपल्स पार्टी सां। घणे भाङे जेके आहिनि से वेहकूं हुकूमत जी पीपल्स पार्टी सां थींदियूं, उन खां पोइ ॿियनि जमायतुनि सां या ॿियनि मेंबरनि सां बि थी सघनि थियूं। तंहिंजे करे जॾहिं उहा पहिरीं बाज़ाब्ता मीटिंग जॾहिं थींदी त तॾहिं ई पाण वटि इहे ॻाल्हियूं अची सघनि थियूं त हुकूमत 28वीं तरमीम में छा करणु पई वञे। बाक़ी इहा मूंखे ख़बर पई आहे त उन में को नवां सूबा ठाहिण वारी जेको शो आहे उहो शो आहे। इन हवाले सां इन में कुझु कोन्हे। हाणे ॻाल्हि जेका आहे उहा त ज़ाहिर आहे जेसीं ताईं तरमीम अचे नथी, जेकॾहिं पाण ॾिसूं त 27वीं तरमीम जे लाइ पोइ पाण खे इहो ॿुधाए पियो। हा बिल्कुलु, उन टाइम पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी चए पियो खबर वरी जेको शोर शराबो हली रहियो हुयो त हुन में हीअ बि हूंदो, पर हुन में वरी ॻाल्हि हिकु ॿी निकिरी पई। ईअं 26वीं तरमीम जे हवाले सां बि इहे शयूं हुयूं त 26 ऐं 27 जे थियूं बि तकड़ियूं ऐं उन में बि असांखे जेके ॾेखारियूं शयूं हिकिड़ियूं हुयूं ऐं वरी उन में हुयो कुझु ॿियो। त हाणे बि मुंहिंजे ख़्याल में 28वीं तरमीम जो जेसीं ताईं को मामिलो अॻिते नथो वधे, को मसवदो साम्हूं नथो अचे, या वरी पार्टियुनि जे विच में जॾहिं गुफ़्तगू थींदी उन्हनि जे विच मां पाण वटि इंफॉर्मेशन नथी अचे, त हिन वक़्तु त 28वीं तरमीम प्री मैच्योर स्टेज ते ड्राफ्ट जी सूरत में त ज़रूरु आहे थो, छाकाणि त ड्राफ्ट अञा तयारु न थियो आहे। बाक़ी इहा हुकूमती ज़रिया इन जी ॻाल्हि करे रहिया आहिनि त इहा
मई जो जेको आख़िरी हफ़्तो आहे उन में इहा पेश करे पास कई वेंदी। जेकॾहिं ज़ाहिर आहे गॾियल इजलास थिए थो त पोइ थियो हिकिड़े ॾींहं में ई सॼो कुझु थी वेंदो ऐं जॾहिं पीपल्स पार्टी जेकॾहिं राज़ी हूंदी त उन ई 24 कलाकनि जे अंदरि अंदरि या कुझु देरि में ई सदर साहिबु उन ते सही बि करे छॾींदो ऐं उहा तरमीम जेका आहे सा उहा थी वेंदी। पर हाणे इहो ॾिसूं त हाणे जेको आहे इहो मुंहिंजे ख़्याल में 10 ॾींहं बि मस बचनि था त ईद खां अॻु में इन ते का अॻु भराई थी सघे थी। बाक़ी मां सम्झां थो त फ़िलहालु जेकॾहिं पाण ॿियनि मामलनि ते खणी बीहूं त भई तरमीम में हीअ हूंदो हूअ हूंदो त इन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में पाण ईअं ई ख़ाली पाणी में लठियूं हणंदासीं। थोरो वेट कजे त जॾहिं इहे हुन जा मुशावरती अमल शुरू थींदो त पोइ पाण वटि काफ़ी तफ़सील अची वेंदा ऐं पोइ ख़बर पवंदी त हक़ीक़ी तौर ते 28वीं तरमीम में थियणु छा पियो वञे। सही। अच्छा, सिंध जे अंदरि असां ॾिसूं पिया त हिन वक़्तु सियासी माहौल गरम आहे। GDA जा जेके अॻवान आहिनि उहे सरगर्म आहिनि ऐं जेके क़ौम परस्त अॻवान आहिनि उहे बि सरगर्म आहिनि जेके पीपल्स NTPP पॉलिटिक्स कनि था सिंध जे अंदरि। उन खां बाद में असां ॾिठो त तकिड़ो हिकिड़ो नैरेटिव साम्हूं आयो त हीअं बि थिए थो, NFC जो मामिलो बि आहे, वसीलनि जो मामिलो बि आहे, मदनियात जो मामिलो बि आहे, त छा को परसेप्शन हथ सां पैदा पियो कयो वञे अहिड़ो? ॾिसो न, मां इहो चयो पियो त हाणे जॾहिं पीपल्स पार्टी जेका चए थी त असांखे ख़बर ई न आहे, हुकूमत जे तरफ़ां त अञा ताईं इन हवाले सां इहो ॿुधायो न वियो आहे त हुन ड्राफ्ट में छा आहे, त पोइ हीअ पाण मुरादो पाण माण्हू असां वटि कीअं अज़म्पशन पिया कनि त पोइ हीअं बि हूंदो हीअं बि हूंदो। ॾिसो, जेकॾहिं मां का ख़बर शेयर कंदुसि त ख़बर जो सोर्स बि त मूंखे हुजणु खपे न मूं वटि, त भई हिनखे तिन जी तस्दीक केरु पियो करे। त अहिड़े हवाले सां अञा ताईं कंहिं बि माण्हू को पेपर ॾेखारियो आहे, को ड्राफ्ट ॾेखारियो आहे त हीअ 28वीं तरमीम आहे जंहिंमें हीअ शयूं थियण पियूं वञनि। त जेसीं ताईं उहो मां तव्हांखे साॻियो मिसाल ॾिनो न त 26 27 जे वक़्तु बि असांखे इहो ई ॿुधायो वियो, पर उहे शयूं ॿियूं निकितियूं। त हाणे बि पाण वटि जेसीं ताईं इहो ड्राफ्ट नथो अचे साम्हूं या जेसीं ताईं का हिकिड़ी पीपल्स पार्टी बि खुलियल नमूने सां कोन थी ॿुधाए। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो चयो त भई असांखे अञा ख़बर न आहे त का अहिड़ी शइ अचे पई, ऐं हुन चयो त असांजा कुझु मुतालबा हुकूमत सां आहिनि, जेकॾहिं मुतालबा असांजा मंज़ूरु न कया विया त असां इताद खां धार थी वेंदासीं। सही, ठीकु आहे। हाणे तंहिंजे करे माना अञा शयूं उन लेवल ते आहिनि। हा, बाक़ी असांजे माण्हुनि खे त नज़र ज़रूरु रखणु खपे त थियणु छा पियो वञे, पर उनखां अॻु में ई वेही हाणे इहो प्रोपेगेंडा इन करे करणु त जीअं, छाकाणि त सिंध जे अंदरि हिकिड़ा ॿिया ख़तरनाक इशूज़ पैदा थी विया आहिनि। मंशियात जेको आहे सो उहो ख़ुदि हुकुमराननि जे घरनि ताईं अची पहुती आहे, उन्हनि खे तबाह करणु लॻी आहे। ऐं वरी जॾहिं पिनकी गिरफ़्तार थिए थी त पोइ वरी मंशा जा पेरा बि हुकूमतनि ॾे वेंदा हुजनि त पोइ ज़रूरु हाणे माण्हुनि खे, आवाम खे डाइवर्ट करण जे लाइ पोइ वरी इहे ॻाल्हियूं कयूं वञनि त पोइ हीअं बि थियणु पियो वञे, पोइ त सिंध सां हीअं थियणु पियो वञे, त जीअं आवाम जो ध्यानु इन्हनि इशूज़ तां हटाए छॾिजे। हीअ जेके करप्शन, बैड गवर्नेंस आहे, हीअ जेको मंशियात तबाहियूं करे छॾियूं आहिनि, हीअ जेको जहिड़े नमूने सां नाला पिया अचनि त भई इन्हनि ते इन में वॾा माण्हू इन में मुलविस आहिनि, पुलिस ते मंशियात फ़रोशी जा इल्ज़ाम लॻी रहिया हुजनि, मंशियात फ़रोशी में असां वटि अॻूणा जज गिरफ़्तार थी रहिया हुजनि, मंशियात जे इल्ज़ामनि में SSP खे नौकरियुनि तां हटाईंदो पियो वञे। त ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे इनखे डाइवर्ट करण जो बि कुझु माण्हुनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे त यार इनखे हल्को करण जे लाइ अचो त पाण 28वीं तरमीम ते चऊं त हीअं बि हूंदो हीअं बि हूंदो। भई मां सम्झां थो त सिंध जे अवाम जी नज़र आहे। ईअं ई हे अॻु में बि ईअं हुयो न, कैनाल वारे मामले ते बि हिननि चयो पियो न त कैनाल कोन ठहे, नथा ठहनि, कैनाल नथा ठहनि। उहो मीम्स त वॾो मशहूरु थियो, जंहिंमें CM साहिबु चए पियो त को कैनाल नथो ठहे, ऐं पोइ वरी 15-20 ॾींहंनि खां पोइ पाण बीठा एहतिजाज पिया कनि। त हीअ जेको आहे उहो, ऐं उहो एहतिजाज उन ते मजबूर कीअं थिया, छाकाणि त सिंध जे माण्हुनि जी नज़र हुई, सिंध जे माण्हुनि जी उन ते नज़र हुई, उन्हनि उन ते प्रोटेस्ट पे कया। जॾहिं ॾिठूं त हाणे मामिलो सफ़ा ॻिची में थो पवे त पोइ ही पाण बि मैदान में अची विया, ऐं पोइ वरी अॻिते हली इन में पीपल्स पार्टी जे करे त कामयाबी कोन थी हुई, हिकु दफ़ो सिंध जे माण्हुनि जे करे थी हुई, ऐं ॿियो वकीलनि धरणो ई वेही रहियो, जंहिंजे करे वफ़ाक़ी हुकूमत खे पोइ हटणो पियो। त हाणे बि हे जेको जीअं चवनि था त हीअं कोन थो थिए, हूअं कोन थो थिए, हीअ ॼाणी वाणी इहे शयूं पखेड़ण जी कोशिशि कई पई वञे त जीअं हिन वक़्तु जेके सिंध में इशूज़ आहिनि उन्हनि तां माण्हुनि जो ध्यानु हटी वञे। सर, अच्छा, ॿी ज़ब साहिबु हिकिड़ी कल्ह डेवलपमेंट थी आहे, हुनखे नदीम अफ़ज़ल चंद साहिबु जो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे। उहे चवनि था त जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध मां वई त पोइ क़ौम परस्तनि खे कंट्रोल केरु कंदो। पीपल्स पार्टी जे लाइ सिंध जे अंदरि हिकिड़ो अॻी तासुरु मौजूदु आहे त पीपल्स पार्टी इन नैरेटिव खे वठी करे त असां आहियूं त क़ौम परस्तनि खे कंट्रोल करे वेठा आहियूं, इहो नैरेटिव बिल्ड करे कंहिंखे माना ताक़तवरनि खे ब्लैकमेल कढी रही आहे या उन्हनि ते को अहिड़ो दबाव विझी रही आहे। त इहो जेको बयानु आहे, छा इहा उनजी कड़ी आहे या इन तासुर खे अञा वधीक मज़बूत करे थो? ॾिसो, पीपल्स पार्टी हाणे उहा पार्टी रही कान्हे जेका उहा सॻारियुनि क़ुवतनि खे ब्लैकमेल करे सघे। हाणे उन जे लाइ
त वरी तव्हांखे ईमानदार ऐं जमहूरियत पसंदि ऐं चैम्पियन हुजणु खपे। हिन क़िस्म जे तव्हांजे मामलनि सां तव्हांखे ब्लैकमेल कोन था करे सघो। हिकिड़ी शइ त इहा आहे। ॿी आहे त हा, इन ॻाल्हि सां एग्री ज़रूरु कयां थो त पीपल्स पार्टी हमेशह क़ौम परस्तनि खे जेके उन्हनि खे पंहिंजे हिफ़ाज़त लाइ कार्ड तौरु ज़रूरु इस्तेमालु कयो आहे। भई जेकॾहिं मूंखे त माना जेकॾहिं नदीम अफ़ज़ल चंद साहिब इहो चवे थो त जेकॾहिं पीपल्स पार्टी हितां सिंध हुकूमत मां वई हली त पोइ क़ौम परस्तनि खे कंट्रोल केरु कंदो? भई मतिलबु छा पीपल्स पार्टी क़ौम परस्तनि खे कंट्रोल कीअं पई करे? मतिलबु मूंखे ॿुधाए न, छा क़ौम परस्त को ख़लाई मख़लूक आहिनि? क़ौम परस्तनि जो हिन सिंध जा धणी न आहिनि, हिन धरती हिन सिंध जा वारिस न आहिनि, या उहे हिन पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो न आहिनि? उहे त मौजूदु आहिनि। छा उहे सियासत बि कनि था? उहे पाकिस्तान जे आइन ऐं कानून खे बि मञनि था, पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो आहिनि। हो माना पीपल्स पार्टी जो मुतबादिल आहिनि, उनजे करे माना पीपल्स पार्टी इहो ॿुधाईंदी माना जेको पीपल्स पार्टी जो मुतबादिल आहे उहो मुल्क जो मुख़ालिफ़ आहे। हीअ कहिड़े क़िस्म जी पीपल्स पार्टी जी सियासत आहे? असां वटि छा माना मुतबादिल केरु आहे? ॾिसो न, सिंध में पीपल्स पार्टी जो मुतबादिल खे हो चए थो न, इहे थ्रेट आहिनि माना मुल्क जे लाइ। पीपल्स पार्टी जो मुतबादिल सिंध में केरु आहे? पीर साईं पागारो। हू छा में मुल्क जे लाइ थ्रेट आहे? उहो त हुनजूं त क़ुर्बानियूं आहिनि हिन मुल्क जे लाइ, हुनजी जमायत जूं क़ुर्बानियूं आहिनि, हुनजे मुरीदनि जूं जानियूं ॾिनल आहिनि। उनखे तव्हां पाकिस्तान जे लाइ थ्रेट पिया चओ। हीअ जेके नेशनलिस्ट आहिनि, ज़ैन शाह हुजे, कादिर मक्सी हुजे, अयाज़ लतीफ़ अली जो, जेके आइन ऐं कानून जे हुकुमरानी ते यकीन रखनि था, जेके पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो आहिनि, जेके इलेक्टोरल प्रोसेस जो हिसो आहिनि, इलेक्शन विढ़नि पिया, इहे हाणे थ्रेट आहिनि। माना जेके माण्हू तव्हांजो मुतबादिल आहिनि उहे ॼण तव्हां थ्रेट आहिनि मुल्क जे लाइ। त हीअ कहिड़े क़िस्म जी मुंहिंजे ख़्याल में ॿाराणी स्टेटमेंट आहे हुन में। हिन धरती ते रहंदड़ जेके माण्हू आइन ऐं कानून खे मञनि था, हिन चूंडनि जी सियासत जो हिसो आहिनि, उन्हनि जो हक़ु आहे उहे वोट वञे वठनि ऐं सिंध जे माण्हू जे साम्हूं पंहिंजो पाण खे मुतबादिल तौरु पेश कनि ऐं पेश करे बि रहिया आहिनि। हाणे तव्हांजी नज़र में जेको तव्हांजो मुतबादिल आहे उहो थ्रेट आहे, त मुंहिंजे ख़्याल में त पोइ त हाणे इहो मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी कॾहिं खां इहे लाइसेंस विराइणु शुरू कया आहिनि त सिंध जे अंदरि कहिड़ो माण्हू जेको आहे वरी विराए कहिड़ो थो, जेको जंहिंजो हिन सूबे सां तालुक़ ई न आहे, उहो हाणे सर्टिफिकेट ॾींदो सिंध जे माण्हुनि खे त कहिड़ो मुहिब वतन आहे, कहिड़ो मुहिब वतन न आहे, या वरी कहिड़ो जेको आहे उहो कहिड़ी पॉलिटिकल पार्टी जेका आहे उहा मुल्क जी हॾ ॾुखी आहे ऐं उन सां पेट्रियाटिक आहे, ऐं कहिड़ी जेका आहे सा उहा गद्दार आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो वरी साॻी ॻाल्हि इहा आहे त छाकाणि त इहो ॿुधाइणो आहे त पीपल्स पार्टी आहे त पोइ त सिंध में सभु कुझु थींदो, न त पोइ सिंध तबाह थी वेंदी, सिंध बर्बादु थींदी। तव्हांजी हुजण जे करे सिंध तबाह ऐं बर्बादु लॻी पई आहे। उनजी तरफ़ तव्हांखे गवर्नेंस खां कंहिं रोकियो आहे? तव्हांखे केरु कमु, तव्हांखे कंहिं चयो आहे त तव्हां स्कूल न खोलियो? तव्हांखे कंहिं चयो आहे त इस्पतालुनि में दवाऊं न ॾियो? बदहाली तव्हांजी पैदा कयल, तव्हां बैड गवर्नेंस तव्हांजी पैदा कयल, ऐं वरी तव्हां उते जेकॾहिं को मुतबादिल तौर ते केरु जदोजहद करे थो GDA जी सूरत में, फंक्शनल लीग जी सूरत में, सिंध यूनाइटेड पार्टी जी सूरत में, क़ौमी अवामी तहरीक जी सूरत में, सिंध तरक़ी पसंद पार्टी जी सूरत में, या ॿियूं खोड़ सारियूं ॿियूं जमायतूं आहिनि, उहे जेकॾहिं तव्हांजे मुतबादिल तौरु अवाम में वञनि थियूं त तव्हां चओ था इहे थ्रेट आहिनि, इहे मुल्क जे लाइ थ्रेट आहिनि। त मां सम्झां थो इन ते पीपल्स पार्टी जी क़यादत खे बि नोटिस वठणु खपे। सही। अच्छा, इन सां हिकिड़ो ज़िमनी सुवाल इहो बि आहे त कुझु हिकिड़ा माण्हू आहिनि जेके सिंध जे क़ौम परस्तनि जे नामयान नाले सां सॾाइनि था पंहिंजो पाण खे क़ौम परस्त, ऐं उहे दुश्मन मुल्कनि जी प्रॉक्सीस जे तौर ते असांखे नज़र ईंदा आहिनि। हमेशह अहिड़ो उन्हनि जो मौक़ुफ़ रहियो आहे जंहिंसां सिंध खे, सिंध जे नौजवान खे, सिंध जे शऊर खे सदाईं नुक़सानु पहुतो आहे, ऐं सिंध जा माण्हू यकीन उनखे क़बूल बि कोन था कनि। ऐं तव्हां सम्झो था त सिंध में उन्हनि माण्हुनि जी जेको आहे का गुंजाइश आहे, या उन नैरेटिव जी गुंजाइश आहे जेके ॿाहिरि वेही करे हिन रियासत जे ख़िलाफ़ु, सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ियूं अहिड़ियूं साज़िशूं कनि पिया। ॾिसो हाणे इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि जे न पोयां केरु माण्हू आहे, न उनजे इहे उहे माण्हू आहिनि जिन जी पंहिंजा घर भाती बि कोन था ॿुधनि। ॻाल्हि इहा आहे त सिंध जे नौजवान सां हालत ज़रूरु आहे, सिंध जो नौजवान मायूस ज़रूरु आहे। सिंध जे नौजवान जी मायूसी जो सबबु त हीअ हुकूमत आहे न। सिंध जे नौजवान खे मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इशू उनजे साम्हूं आहे। उन खां पोइ कीअं मिलनि? तव्हांजी 9th क्लास खां ई तव्हां वटि मार्कूं पैसनि ते खपणु शुरू थियनि, तव्हांजा बोर्ड करप्ट हुजनि, बोर्डनि जा चेयरमैन करप्ट हुजनि, तव्हां पैसा ॾेई A1 ग्रेड ऐं A ग्रेड वठो। कंट्रोल इंकिशाफ कयो त 25 करोड़ रुपया 25 करोड़ रुपया हुन हिकिड़े रुॻो पुॼाया आहिनि। त हाणे उन खां ॿुधाए थो जॾहिं करोड़े रुपयनि जी करप्शन तव्हांजी बोर्डनि खां शुरू थी वञे, ऐं पोइ इन जे करे थिए थो त जीअं मार्कूं तव्हां वधीक वठो त जीअं तव्हांखे यूनिवर्सिटियुनि में तव्हांखे सुठे नमूने सां एडमिशन मिले, ऐं पोइ वरी तव्हां जीअं अॻिते वञो त वरी हिन पैसनि खे ॾेई करे तव्हां वरी वञी पब्लिक सर्विस कमीशन में वञी ऑफिसर थियो। त हाणे जेको नौजवान महिनती आहे पर ग़रीब आहे, महिनत करे थो, हाणे उन सां उनजो इस्तेसाल जॾहिं 8-9 क्लास खां शुरू थी वञे त उहो नौजवान मायूस न थींदो?
बिल्कुलु उहो नौजवान पोइ नशे जो आदी पियो थिए, उहो नौजवान पोइ ॿियनि मुख़्तलिफ़ हथनि में वञी उनजो रांदीको थी थो पवे, त इन जो ज़िम्मेवारी हिननि जी गवर्नेंस आहे। मां सम्झां थो त सिंध जे अंदरि कंहिं बि क़िस्म जे अहिड़े माण्हू जी गुंजाइश न आहे। सिंध जा माण्हू हिन मुल्क खे ठाहिण वारा आहिनि। सिंधी हिन मुल्क माण्हू ठाहियो आहे, ऐं माण्हू इलेक्टोरल प्रोसेस ते यकीन रखनि था। लखनि जी तादाद में माण्हू वोट कास्ट करणु वेंदा आहिनि, माण्हू वोट कास्ट था कनि, माण्हू उन्हनि हुकूमतनि खे चूंडीनि था। अॼु बि जेको आहे सो सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त को हिकिड़ो मूंखे को इलाइक़ो ॿुधायो जिते काउंसलर न आहे। माण्हुनि चयो त असां हिन सिस्टम खे कोन था मञूं, असां हिन सॼे मामले खे नथा मञूं, तंहिंजे करे असां हितां केर बि काउंसलर न थींदो, असांखे हीअ ॻाल्हि क़बूल ई कोन्हे। आहे न अहिड़ो त को ॻोठु ख़ाली कोन्हे, को इलाइक़ो, को शहर जो को वार्ड ख़ाली कोन्हे जॾहिं त असांजा माण्हू काउंसलर बि थियनि पिया, चेयरमैन बि थियनि पिया, मेयर बि थियनि पिया, ज़िले जा चेयरमैन बि थियनि पिया, इन सॼे टाउन कमेटी जा चेयरमैन, TMC जा सॼियूं शयूं सभु कुझु थियनि था। MPA खे वोट ॾियनि था, MNA खे वोट ॾियनि था। उनखां पोइ हिन सॼे निज़ाम खे मञनि था। त मां सम्झां थो त इहो सिर्फ़ु मुख़्तलिफ़ इहे हिकिड़ा माना भाड़े जा जेके आहिनि से उहे माण्हू आहिनि। इन्हनि खे पंहिंजो रुॻो मिड़ेई पेट भरणो हूंदो आहे, उनजे करे ई प्रॉक्सी तौर ते कमु कनि था, जंहिंजे करे सिंध जे माण्हुनि हमेशह भोॻियो आहे। मुंहिंजी जिन बि कॉम्प्रेसन सां ॻाल्हि ॿोल थिए थी या जिन सां मुंहिंजा पॉडकास्ट थिया आहिनि, उन्हनि बि इहो ॻाल्हि कई आहे त हीअ जेके बि अलॻि पसंदि जी ॻाल्हि कंदड़ आहिनि, इन सां त सिंध खे नुक़सानु पियो आहे। सिंध जे नौजवाननि खे हिकिड़ी तरफ़ त हू तबाह पिया कनि। सिंध जे नौजवाननि खे हू चवनि था त भई तव्हां जेको आहे उहो कलम रखो ऐं तव्हां महिनत छॾियो, तव्हां बंदूक खणो। भई बंदूकनि सां हक़ न मिलंदा आहिनि। उनमें जेकॾहिं कंहिंखे को आहे त उनजो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां आइन ऐं कानून जे दायरे में रही करे पंहिंजी जदोजहद कयो। उनमें समूरियूं पार्टियूं कनि थियूं पियूं, जेके मां नाला वरिता आहिनि इहे, या ॿियूं बि जेके खोड़सारियूं असां वटि पार्टियूं आहिनि। त मां सम्झां थो त जेकॾहिं ऐं वरी हॾ ॾोकी केरु थींदो, उहो जेको हिन मुल्क में ई कोन थो रहे। मुल्क खां मुल्क में बि तव्हां न रहो। तव्हां नौजवाननि खे चओ त तव्हां हथियार खणो, तव्हां नौजवाननि खे चओ त तव्हांखे हे फलाणी शइ न खपे, हीअ बि न खपे, न खपे, न खपे। पाण त ॿाहिरि वेठा था तव्हां अयाशी करे, हिते नौजवाननि खे तव्हां माराए छॾियो आहे। हिते नौजवान जेके आहिनि से उहे लभनि कोन था, उन जूं फैमिलियूं जेके आहिनि से उहे परेशान, उन जूं पिटियूं पाराता ॾींदियूं आहिनि इन्हनि जूं उन फैमिलीज़ इन्हनि लीडरनि खे जेके जिन्हनि नौजवाननि खे तबाह कयो आहे, हिकिड़ी ग़लति राह ते वठी विया आहिनि। मां सम्झां थो त सिंध जे नौजवाननि खे शऊर आहे। सिंध जे नौजवाननि खे पंहिंजे हक़नि जी, हाणे ॾिसो सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेकॾहिं नाइंसाफ़ी थी आहे त नौजवान रोडनि ते निकिता आहिनि। हज़ारे नौजवान, घणनि नौजवाननि बंदूकूं खयूं आहिनि, कंहिं बि न खई आहे न। बिल्कुलु बिल्कुुलु सभई आया आहिनि ऐं पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु बुलंद कयो। त तव्हां ॾिठो त हाणे वञी मामिलो अदालतुनि ताईं पहुतो आहे ऐं नतीजा मुअतल करे छॾिया आहिनि ऐं चयूं त भई सॼो रिकॉर्ड खणी अचो। माज़ी में बि ईअं थियो आहे, MD कैड में थियो ईअं, बिल्कुलु थियो। घणनि शागिर्द जेके मेडिकल में रहिजी विया उन्हनि बंदूकूं खयूं वञी, सभिनी आवाज़ु बुलंद कयो, एहतिजाज कयो। सॼी सिंध उन्हनि सां गॾु बीठी, सॼी सिविल सोसाइटी उन्हनि सां गॾु बीठी, ऐं नतीजे जे तौर ते ॿीहर इलेक्शन उहो पंहिंजो जेको आहे टेस्ट वरिती वई। त असांजो नौजवान बाख़बर आहे। हीअ सिर्फ़ु हाणे हिनखे हर कंहिंखे माण्हू खे पंहिंजो पेट गुज़र करिणो आहे, उनजे करे पोइ प्रॉक्सिस थी करे कमु कनि था। पोइ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि, उहे जिन मुल्कनि खां हिन मुल्क जी तरक़ी बर्दाश्त कोन्हे, हिन मुल्क जो वक़ार, हिन मुल्क जो जेको सरबुलंदी बर्दाश्त कोन्हे, उहे दुश्मन मुल्कनि जी खे उन्हनि खे इस्तेमालु कनि था। ऐं हो 2-4 ईअं बयान, 1-2 इंटरव्यू ॾेई फील कराइनि था त बाबा हिते वॾी का सूरत हाल आहे, जॾहिं त सिंध में अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान्हे का। ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे मुकमल तौर ते प्रोग्रेसिव आहिनि ऐं पेट्रियाटिक आहिनि, हिन सिस्टम ते, हिन आइन ऐं कानून ते यकीन रखंदड़ आहिनि। ठीकु आहे ज़रूरु, सभु वॾी महिरबानी।